बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। अॼु असां डिस्कस कंदासीं अलजेब्रा जे एक्सप्रेशन के जो आहे कीअं असां ऐड कयूं ऐं कीअं उन्हनि खे सब्ट्रैक्ट कयूं। फॉर एग्जांपल असां खे अलजेब्रिक एक्सप्रेशन जेके असां खे गिवन आहिनि हिकु आहे 5x ॿियो आहे 6x। हाणे इन्हनि खे असां ऐड यानी जोड़ कीअं कयूं इहो असां सिखंदासीं। याद करे छॾियो जेकॾहिं अलजेब्रिक एक्सप्रेशन हिकु जहिड़ा वेरिएबल खणनि, वेरिएबल ये ही असांजो x आहे, ही असांजो x आहे, इहो जेकॾहिं सेम आहे त जोड़ या कट थी सघनि था, अदरवाइज ये न जोड़ थींदा न कट थींदा। इन्हनि जी एडिशन तॾहिं पॉसिबल आहे जॾहिं ये वेरिएबल सेम हुजनि, यानी 5x में तव्हां जोड़ करे सघो था 6x, त हिन जो जवाब x रिमेन सेम, बाक़ी ही ॿई पाण में जो आहे जोड़ कंदासीं, यानी 5 ऐं 6 घणा थींदा 11 थींदा। इहो असांजो आंसर आहे। हिते जेकर असां खे ॿियो दर्जो हुजे, मिसाल तौर त 10x ऐं ॿियो आहे 16x, इन्हनि खे पाण में जोड़ कयो त साॻियो असां रखंदासीं मथां 10x रखंदासीं, वरी उन खां पोइ हेठों रखंदासीं 16x, x ऐं x हिकड़ी रखबी x, इन खे x स्क्वायर न कबो, यानी x खे जीअं असां रखंदा आहियूं त x वरी हिकड़ी x बी है, त हाणे इन खे चऊं त x हिकड़ी थी वई है, x जे मथां इहो जो आहे ॿ पावर करे रखूं न, छो जे जोड़ में या x हिक ई काउंट कई वेंदी आहे, या कॾहिं बि असां x स्क्वायर कोन कंदासीं, उहो तॾहिं थी सघे थो जॾहिं मल्टीप्लाई कयूं, माना ज़र्ब कयूं, पोइ ईअं थींदो आहे त बेस सेम रखंदा आहियूं, हिकिड़ो x रखंदा आहियूं ऐं पावर पाण में छा कंदासीं जोड़, यानी हिकिड़ो ही पावर हिकिड़ो ही, त पोइ इहो असांजो x स्क्वायर थी वेंदो। इहो सिर्फ मल्टीप्लाई में थींदो, बाक़ी एडिशन में इहो न थींदो। एडिशन में हिकड़ी x रखंदासीं, हाणे हिननि खे पाण में जोड़ कंदासीं, ॿुड़ी ऐं 6 घणा थींदा साॻा 6, जोड़ में हिकु ऐं हिकु घणा थींदा 2, यानी 26x असांजो जेको आहे जवाब थींदो। अहिड़े नमूने जेकर असां खे इहे मिले 6xy ऐं हिते मिले 2xy, त हाणे ही जोड़ थी सघंदा कट थी सघंदा। जेकर इन्हनि खे जोड़ कयूं त हीअं थींदो 6xy ऐं हिन में जोड़ कंदासीं 2xy, हाणे ही x ऐं ही y, हाणे x हिकड़ी x रखंदासीं, ही y हिकड़ी y रखंदासीं, बाक़ी ही 6 ऐं 2 घणा थींदा 8, ही 8xy असांजो जेको आहे छा आहे जवाब आहे। पर जेकर इन्हे खे कट कयूं, मिसाल तौर 6xy मो कट कयूं 2xy, त हिन खे हीअं लिखंदासीं 6xy मो कट कंदासीं 2xy, त पोइ ही xy जो आहे सेम ई रहंदो, यानी x सेम रखंदासीं ऐं y बि सेम रखंदासीं। हाणे 6 मो 2 वेंदा त घणा बचंदा 4, इहो असांजो छा आहे आंसर आहे। त हेड़े क़िस्म जा वेरिएबल्स जॾहिं बि सेम हुजनि, यानी x y हुजे या y हुजे या वरी z हुजे, त उनजी जोड़ या कट थी सघे थी।